अॼोको जेको इहो मुंहिंजो एहतजाज आहे सिंध जे अंदरि जेको आहे हिंदू नियाणियुनि सां जेकी ज़्यादती थिए थी ऐं हिंदू नियाणियुनि सां जेकी ज़्यादती थिए थी ऐं उन्हनि जो जेका जबरी तौरु जेको आहे मज़हब चेंज कयो पियो वञे ऐं ख़ासि करे सिंध जे अंदरि जेको आहे हिंदू भाउरनि सां नाइजायज़ियूं ॾाढियूं वधंदियूं पियूं वञे ॾींहं ॾींहुं ऐं हितां जी जेकी इंतिज़ामिया आहे ख़ासि करे सिंध हुकूमत उन धाड़ियल उन ॾोहारियुनि सां ॿधल आहे उन मज़हबी इंतिहा पसंदि माण्हुनि सां जेको आहे मुलवस आहे हिन वक़्तु बि जेको आहे सिंध जे अंदरि जेको सिंधी ऐं हिंदू नियाणियुनि सां जेकी ॾाढाई थिए पई ऐं हीअ जेको कुझु ॾींहं पहिरियों जेको वाक़ियो पेश आयो आहे जेको दहरकी में उनजी बि असीं मज़म्मत कयूं पिया ऐं जेका उन हिंदू नियाणियुनि खे जेको आहे बाज़ियाब कयो वञे ऐं ज़ाहिर कयो वञे ऐं उन्हनि जे जेको आहे वारसनि सां जेके नाजाइज़ी थी आहे हिन वक़्तु बि उहे छोकिरियूं जेका आहे गुम आहिनि किथे आहिनि ऐं जबरी तौरु उन्हनि जो जेको मज़हब चेंज कयो वियो असां हिनजी मज़म्मत कयूं था ऐं ख़ासि करे जेको आहे सिंध जे अंदरि जेके हिंदू भाउर आहिनि त उन्हनि खे जेको आहे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं हिंदू जेका नियाणियुनि सां जेकी ज़्यादती थिए थी उहा जेका बंदि कई वञे।